वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइद हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना फ़अम्मल्लज़ीना आमनू बिल्लाहि वअतसमू बिहि फसयुदखिलुहुम फ़ी रहमतिम मिन्हु व फ़द्लिन व यहदीहिम इलैहि सिरातम मुस्तक़ीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जा किरोड़ी करम जे करीम रब असांखे हीअ भलारी महफिल नसीब फरमाई। मीलाद पाक जी सुहणी महफिल आ ऐं सुहणन सालिह बानन जो इज्तिमा आ। अल्लाह करीम शलहिन भलारन जे सदके असां सभिनी जा दिलियुन जा जायज़ मकसद ऐं मतलब पूरा फरमाए। जेकी भी तवां दिल में उम्मीदूं खणी आया हो, अल्लाह करीम सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी आयात बय्यनात हिन फ़कीर तिलावत कयूं, इनन आयतुन जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे इंसान ज़ात सां मुखातिब आ। रुगे मोमिनन सां न, रुगे मुसलमानन सां न, रुगे मञण वारन सां न, पर कुल इंसान ज़ात सां अल्लाह जो खिताब। इंसान ज़ात में हर मजहब वारो अची वियो, हर कौम वारो, हर कबीले वारो, हर मुल्क वारो, हर बोली वारो, हर रंग वारो, हर नस्ल वारो, सब इंसान आहियूं। को अरब में रहे, को अजम में रहे, को उत्तर रहे, को दखिण रहे, को कारो आ, को गोरो आ, को चिट्टो आ, को अरबी आ, को सरबी आ, को हिंदी आ, को सिंधी आ, पर सब इंसान ज़ात। उन सभिनी इंसानन सां अल्लाह मुखातिब आ। अल्लाह फरमाए तो या अय्युहन्नास, ए इंसानो, कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तव्हां वटि तव्हां जे पालनहार वटां चिट्टो दलील अची वियो आ। व अंज़लना इलैकुम, ऐं असां अव्हां ॾांहुं नाज़िल कयो आ नूरम मुबीना, चिट्टो पिट्टो नूर तव्हां ॾे नाज़िल। फ़अम्मल्लज़ीना आमनू बिल्लाहि, पो उहे माण्हू जन अल्लाह ते ईमान आंदो, वअतसमू बिहि, ऐं इन नूर सां, इन चिट्टे दलील सां जेके चंबड़ी पिया,
फसयुदखिलुहुम फी रहमतिम मिन्हु, जल्द अल्लाह इन्हनि खे पंहिंजी रहमत में शामिल कंदो। व फदलिन, ऐं अल्लाह जल्दी इन्हनि खे पंहिंजे फज़ल वारो बणाईंदो। व यहदीहिम इलैहि सिरातम मुस्तकीमा, ऐं जल्द अल्लाह इन्हनि खे सिधे रस्ते जी हिदायत नसीब फरमाए छॾी। कुरान पाक जे इन ॿिन्ही आयतुनि जे अंदर इंसान ज़ात के रब मुखातिब थी फरमाए थो त ए इंसानो, तव्हां वटि चिट्टो दलील अची वियो आहे। कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तव्हांजे परवरदिगार पालनहार वटों हिकु चिट्टो दलील अची वियो आहे, हिकु पक्को पुख्तो सबूत अची वियो। इते तफसीर लिखन था त बुरहान या चिट्टे दलील मजा मुराद मुझो मिठो मोहम्मद करीम। वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं असां वाडे चिट्टो पिट्टो नूर नाज़िल कयो आ। इते नूरम मुबीना मजा मुराद कुरान मजीद फुरकान हमीद। ए इंसानो, तव्हां ॾे मूं ॿ शयूं अता कयूं आहिनि। हिकिड़ो चिट्टो दलील, पक्को सबूत तव्हां ॾे मोकिलियो थम, ऐं ॿियो रोशन किताब कुरान मजीद तव्हां ॾे मोकिलियो थम। हाणे तव्हां मां जेको बि अल्लाह ते ईमान आणींदो ऐं इन दलील खे चंबड़ी पवंदो, जेको इन दलील खे चंबड़ी पवंदो, इन कुरान खे चंबड़ी पवंदो, त जल्द उन्हनि खे अल्लाह पंहिंजी रहमत ऐं पंहिंजे फज़ल में दाख़िल करे छॾी, ऐं अल्लाह उन्हनि खे सिधो रस्तो ॾेखारे छॾी। सुभान अल्लाह। ए इंसानो, तव्हांखे ॿ इनाम मूं रब अता फरमाया आहिनि। हिकिड़ो बुरहान, ॿियो नूर मुबीन। हिकिड़ो कुरान, ॿियो साहिब कुरान। हिकिड़ो मदीने वारो साईं, ऐं ॿियो महबूब पाण सां गॾु मुंहिंजो कलाम कुरान मजीद तव्हां ॾे खणी आयो आहे। ये ॿ शयूं तव्हांखे मूं रब अता कयूं आहिनि। हाणे तव्हांजो कमु छा आहे? अल्लाह ते ईमान आणे पोइ इन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबड़ी पइजो। मदीने वारे साईं जी दामन झलजो ऐं कुरान पाक ते अमल कजो। बस तव्हां इहो कमु कयो, ऐं मुंहिंजो कमु इहो आहे जो तव्हांखे पंहिंजे रहमत में ऐं पंहिंजे फज़ल में दाख़िल करे छॾी। रहमत जूं मौजूं माणींदव, तव्हां मुंहिंजे फज़ल जा हक़दार बणिजी वेंदव। ऐं वरी ॻाल्हि हीअ त मां अल्लाह तव्हांखे सिधो रस्तो, ओ जेको डायरेक्ट जन्नत ॾे थो वञे, उहो सिधो रस्तो बि तव्हांखे ॾेखारे छॾींदुसि। हा प्यारा दोस्तो, हिन कुरान जे लफ़्ज़नि में मदीने वारे साईं खे अल्लाह ताला बुरहान सॾियो आहे। बुरहान लफ्ज़ जी माना है चिट्टो दलील, पक्को सबूत। दलील छाजे लाइ खपंदो आहे? सबूत छाजे लाइ खपंदो आहे? कंहिं शइ जी तस्दीक जे लाइ, कंहिं दावा जे लाइ दलील खपंदो आहे। कंहिं दावा जे लाइ दलील खपंदो आहे। कंहिं दावा जे लाइ दलील खपंदो आहे। कंहिं हक़ीक़त जे लाइ सबूत खपंदो आहे। कंहिं हक़ीक़त जे लाइ सबूत खपंदो आहे। सबूत खां सवा ॻाल्हि साबित न करे सघिबी आहे। दलील खां सवा दिल में पक्को पुख्तो यकीन न थी सघंदो आहे। जॾहिं दलील अची वञे त ॻाल्हि चिट्टी मिट्टी थी वेंदी, शक शुबा खजी वेंदा। अल्लाह ताला जल शानहू वहदहू ला शरीक आहे।
अल्लाह जो वजूद आहे। चो अल्लाह आहे। अल्लाह भला ॾिठो आहे तव्हांखे? ॿुधायो, ॾिठो न आहे पर मञूं था त आहे। जन्नत बि आहे, जहन्नम बि आहे, मलाइक बि आहिनि, अर्श बि आहे, कुर्सी बि आहे, अल्लाह जी रहमत बि आहे, अल्लाह जो फज़ल बि आहे। भला जे ये ॻाल्हियूं आहिनि त दलील सबूत जे अल्लाह आहे त सबूत ॾियो। असां ॾिठो त कोन्हे, असांखे नज़र त कोन आयो आहे त अल्लाह आहे। सबूत ॾियो, दलील ॾियो। रब तो फरमाए त या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहान। ए दलील पुछण वारो मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम दलील बणजी आयो अथव। पुछो था न त अल्लाह जो दलील खपे, पुछो था त जन्नत जो दलील खपे, पुछो था त जहन्नम जो दलील खपे, पुछो था त ये उमूर गैबिया मख्फी शयूं जेके असां जो अखियूं नथियूं ॾिसी सघनि उन जो दलील चाहियो था न, त दलील तव्हां वटि मिठो मोहम्मद करीम आयो। जॾहिं दलील ईंदो आहे त शक शुबा खजी वेंदा, ॻाल्हि पक्की पुख्ती थी वेंदी। मुंहिंजा पिरी प्यारा, अल्लाह ताला मदीने वारे साईं खे पंहिंजी ज़ात जे वजूद जो दलील बणाए महबूब खे मोकिलियो। पंहिंजे उलूहियत जो, पंहिंजे रबूबियत जो, पंहिंजे वजूद बारी जो, पंहिंजे मखलूक जो, पंहिंजे जन्नत जो, पंहिंजे पैदा कयल कायनात जो दलील बणायो मदीने वारे साईं खे। वरी दलील भी एड़ो पक्को पुख्तो चिट्टो पिट्टो दलील जेके ॾिसण सां शक ऐं शुबा सब खजी वञनि। अञा बिहाव नथा ठारियो। हाँ सुभान अल्लाह। दलील घुरण वारो मुझो महबूब आयो थव, मुझो सोनो नबी आयो थव। हिन के ॾिसो, हिन जे सूरत के ॾिसो त तव्हां के अल्लाह जी कुदरत याद अची वेंदी। हिन जे वजूद के ॾिसो त तव्हां के अल्लाह जे वजूद जो दलील मिली वेंदो। हिन महबूब जे गुफ्तार के ॾिसो, किरदार के ॾिसो, इल्म के ॾिसो, अमल के ॾिसो, शान के ॾिसो, मान के ॾिसो, मकाम के ॾिसो, दर्जे के ॾिसो, रिफत के ॾिसो, बुलंदी के ॾिसो। हिन महबूब जी ज़ात के ॾिसो, हिन जे सूरत के ॾिसो, हिन जे सीरत के ॾिसो, हिन जे इखलाकन के ॾिसो, हिन जे शहर के ॾिसो, हिन जे वतन के ॾिसो, हिन जे लिबास के ॾिसो, हिन जे सुहिणियुनि सुहिणियुनि अखियुनि खे ॾिसो। हिन महबूब जे पाक कदमनि खे ॾिसो, हिन महबूब जे हलण खे ॾिसो, हिन महबूब जे घुमण खे ॾिसो, हिन महबूब जे खाइण खे ॾिसो, हिन महबूब जे ॻाल्हाइण खे ॾिसो, हिन महबूब जे निहारण खे ॾिसो, हिन महबूब जे उथण खे ॾिसो, हिन महबूब जे वेहण खे ॾिसो, हिन महबूब जे ज़ात खे ॾिसो, हिन जे सिफ़ात खे ॾिसो, हिन महबूब जे मिठी मिठी गुफ्तार के ॾिसो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुस्तफा आईन ए रूए खुदास्त। मुस्तफा करीम एक एड़ो आईनो आ जंहिंमें अल्लाह जे कुदरतुनि जा नज़ारा नज़र था अचनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही एड़ो चिट्टो दलील आयो आ जो मक्के जा मुशरिक दुश्मन वैरी सब का वडा दुश्मन हुया, पर जेॾीमहिल मदीने वारे साईं के ॾिसंदा विया त मञंदा विया त बराबर अल्लाह आहे। जे हेड़े महबूब के ठाहियो आ, हेड़े प्यारे पिरीअ के जंहिं जोड़ियो आ, उहा जोड़ जोड़न वारी ज़ात रब जी।
दिसन महबूब के ऐं दलील मिले अल्लाह जे वजूद जो। सुभान अल्लाह। वरी गाला वरी गाला वरी गाला अल्लाह ताला कुरान मजीद में जेका गाल फरमाई तो या अय्युहन्नास रुगे मोमिनन के रब मुखातिब न थियो, रुगे मञण वारन के न पर न मञण वारन के रब सॼो। ए यहूदियो, ए नसारो, ए ईसाईयो, ए जैन, ए सिखो, ए हिंदुओ, ए अल्लाह जे वजूद जा मुनकिरो, ए कम्युनिस्टो, तव्हां दलील चाहियो था न मुझे प्यारे महबूब के ॾिसो। इन जहिड़ो ॿियो को दलील थी न सघंदो। जॾहिं मक्के में मदीने वारे साईं अल्लाह जे वहदानियत जो ऐलान कयो त क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, चओ त को बि इबादत जे लाइक नाहे सवाइ अल्लाह जी, हिकु अल्लाह वहदहू ला शरीक। त मक्के वारनि दलील घुरियो, मक्के वारनि दलील घुरियो, जे अल्लाह आहे त दलील ॾियो। त पोइ मदीने वारे साईं फरमायो त मां जो तव्हां जॻहियूं वेठो आहियां, फ़क़त लबिस्तु फीकुम उमरा, तव्हां में मां पंहिंजी उम्र जो हिस्सो गुज़ारियो आहे। 40 साल तव्हां में रहियो आहियां। ऐलान नबूवत हींअर कयो अथमि, 40 साल तव्हां में रहियो आहियां। मूंखे ॾिसो, मां पंहिंजे दावा जो दलील आहे, पंहिंजे रब जे वजूद जो दलील मां मोहम्मद पाण आहियां। थोरो पोइते थी त पोयां बि त ॾिसन, विच में कोट बणजी न रहे, थोरो पोइते थी। हाँ ओ मिठा, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू मदीने वारे साईं के पंहिंजे कुदरतुनि जो दलील बणाए मोकिलियो। कीअं दलील आहे न, अचो त उहा हिकड़ी झलक तव्हांखे ॾेखारियां। ॿुधायां नथो, तव्हांखे ॾेखारण थो चाहियां। ॾिसंदो? हाँ, ॿुधाइण कम मौलविन आलिमन जो आहे, उहे ॿुधाईंदा रहनि था। अचो तव्हांखे मुस्तफ़ा जी शान जी झलक ॾेखारियां। सल्लल्लाहु अलैहि या कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मेरे अली, इते जा नहीं बोलण दी। दसांगल की खजीने दी, ए दसांगल की खजीने दी, सारा जग खांदा ए खैरात मदीने दी। सारी दुनिया खांदी ए खैरात मदीने दी। कोई सावियां जो धरिया मुखड़ा विखा चा ढोलण, हाय हाय मुखड़ा विखा चा मदनी, अखीं ॾाढियां ओ झरिया। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ही बुरहाने रब्बिया मदीने वारो साईं अल्लाह जे पारां दलील बणजी आयो आ।
सबूत बणजी आयो आ छो त मुंहिंजो दिलबर नबी ॻाल्हाए त उन जो ॻाल्हाइण सॼी दुनिया वारनि खां बेमिसाल आ जे निहारे त दिलबर नबी जो निहारण बेमिसाल आ जे हले त लजपाल नबी जो हलण बेमिसाल आ जे ज़बान खोले चप चोले त ॻाल्हाइण मुस्तफा जो बेमिसाल आ मुझा दोस्तो जे ज़बान मुबारक खोले त धरती ते वेही अर्श जूं ॻाल्हियूं हीअं अखियुनि सां ॾिसी ॿुधाए अॻियनि जूं ख़बरूं मुस्तफा ॿुधाए पोयनि जूं ख़बरूं मदीने वारो ॿुधाए कुछ जूं ख़बरूं मदीने वारो ॿुधाए मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं महबूब सुहिणो ॻाल्हाए त उहे इल्म ऐं हिकमत जा दाणा मुस्तफा जे ज़बान तां निकिरनि जे न कंहिं अॻु ॿुधा न कंहिं पोइ ॿुधा हुजनि मुझा दोस्तो मदीने वारे साईं नबियन जो ख़बरूं ॾिनियूं कायनात जो ख़बरूं ॾिनियूं मखलूकात जो ॻाल्हियूं ॿुधायूं पर खुद खुदा जे वजूद जो ॻाल्हियूं ॿुधायूं मुझे सोने हबीब मलाइकन जो ॻाल्हियूं ॿुधायूं जन्नत ऐं जहन्नम जो ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं अॻियुनि क़ौमुनि में छा कुझु थी गुज़रियो मुंहिंजे दिलबर मोहम्मद हिकु हिकु वाक़ियो उम्मत खे ॿुधायो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजी हुकूमत मुंहिंजे गुलामनि जी हुकूमत इराक में थींदी त इराक फतह थी वियो हबीबन फरमायो त मुंहिंजी हुकूमत शाम में थींदी त शाम में हुकूमत थी वई हबीबन फरमायो त मिस्र में मुंहिंजी हुकूमत थींदी त मिस्र में हुकूमत थी वई हबीबन करीमन फरमायो त ओभर जे पासे मुंहिंजा हिकिड़ा आशिक पैदा थींदा जेके मूंसां अहिड़ी मुहबत रखंदा जो चवंदा बच्चा घोरे छॾियूं सिर कटाए छॾियूं पर जेकर हिक घड़ी मुस्तफा जो दीदार थी पवे उहे आशिक कहिड़ा ओभर वारा हे आशिक हे मुहबत वारा सजण ताईं सिरड़ो छॾियो त में सहाए सजण ताईं सिरड़ो छॾियो त में सहाए हज़ारनि ग़मनि में ॾिनुमि मुस्कुराए सजण ताईं सिरड़ो सजण ताईं रहे शाल दिलबर सदाई सलामत कुर्ब में कबूली असां क़यामत ॾिसी यार खे सभु छॾ में ग़म भुलाए ॾिसी यार खे सभु हज़ारनि ग़मनि में ॾिनुमि मुस्कुराए सजण ताईं सिरड़ो सजण ताईं रबीअ ताईं सिरड़ो सुभान अल्लाह मदीने वारे साईं माज़ी जूं ख़बरूं ॿुधायूं हाल जा ख़बरूं ॿुधायूं मुंहिंजा दोस्तो मुस्तक़बिल में छा थियण वारो आहे उहे ॻाल्हियूं बि मदीने वारे साईं ॿुधाए छॾियूं फरमायूं त ईरान जो बादशाह गफ़ा थींदो उनखे पुट मारे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो
हबीबन फरमायो त केसर ऐं किसरा जा खजाना मुझे मुहम्मद जे गुलामन जे कदमन तां कुर्बान थींदा। देर न गुज़री मुंहिंजा दोस्तो, केसर भी मारजी वियो, किसरा भी मारजी वियो, उन जा खजाना दिलबर मुहम्मद जे गुलामन जे कदमन में। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मुझे महबूब मदीने वारे साईं फरमायो तो मुझा गुलाम तुर्की जो मुल्क फतह कंदा। लश्कर भलो लश्कर हूंदो, उन्हनि जो अमीर भलो अमीर हूंदो, कुस्तनतनिया जो शहर फतह कंदा। अल्लाह अल्लाह, वो शहर फतह थी वियो। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो त ग़ज़वे हिंद थींदी, हिंदुस्तान ते मुझे गुलामन जूं फौजूं चढ़ी वेंदियूं। जो था उहे ॾिहाड़ा अचनि। महबूब जी हर गाल सच्ची थी आ तो पाकिस्तान जा फौजी जवान उथंदा इंशाअल्लाह, इस्लाम जो झंडो खणी ऐं नई दिल्ली जे मथा इंशाअल्लाह झंडो फड़कण वारो। हबीब जी हर गाल सच्ची, चो मुस्तफा जो हर फरमान सच्चो। जेके मुस्तक़बिल जूं ख़बरूं ॿुधायूं उहे थियूं ऐं थी रहियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, मदीने वारे साईं उहे कमालात ॾेखारिया जेके अॼु ताईं काइनात में कंहिं अहिड़ा कमाल न ॾेखारिया हुया। चओ, अॼु ताईं कंहिं दुनिया में चंड चीरे ॿ टुकड़ा करे ॾेखारियो आहे? जवाब ॾियो। हाँ, जे मुझे सोने हबीब आंगुर जो इशारो कयो त चंड अधो अध थी ज़मीन ते लही आयो। ॿुधायो, अॼु ताईं कंहिं लथल सिज वापसि वरायो हुजे? या मुझे महबूब मोहम्मद जी ज़ात आ जे इशारो कने त लथल सिज वापसि वरी अचे, अली सोणो नमाज पढ़ी वठे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, मदीने वारे साईं के रब मेराज नसीब कयो, अहिड़े ऊंचाई ते विया जिते न को अॻु वियो न को पो पहुची सघंदो। अर्श मुअल्ला खां बि मथी, काब कौसैन खां बि मथी मदीने वारो साईं फलक अर्श कुर्सियूं मलाइक जिन्न इंसान हेठ रहिजी विया, तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी खां मथे हलियो वियो। अहिड़ो शान न कंहिंखे मिलियो न मिलणो आ, अहिड़ी बुलंदी न कंहिंखे मिली आ न मिलण वारी आ। चो सल्लल्लाहु अलैहि कया। मदीने वारे साईं जे जिस्म जा कमाल एड़ा जो जेकर तबूक में महबूब सोना हिय आंगरियूं पाणीअ में बोड़े हिय सिधियूं कन त पंजन आंगरियुनि मां पंज नहरूं पाणी जूं जारी थी वञनि। जेकॾहिं वात जी फीणी मुबारक कढी खारे खूह में विझन त माखी जहिड़ो मिठो बणजी वञे। जेकॾहिं पंहिंजे मुंह मुबारक मंझा लुआब दहने पाक मंझा लुआब कढने त मरीज़न के शफा मिली वञे, दर्दन जी दवा मिली वञे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं चाहिनि त थोरी मानी के घणो करे छॾनि, जे चाहिनि त जाबिर जा मोहल बच्चा जेरा करे ॾियनि।
जे चाहने त कतादा जी निकतल अख रोशन करे ॾिने जे चाहने त अणहूंद मां हूंद करे ॾेखारने जे चाहने त मुंहिंजा दोस्तो हज़रत उकाशा खे खच्चीअ जो फड़ो हथ में ॾियनि त तिखी तलवार बणजी वञे जेकॾहिं चाहनि मुंहिंजा सोना हबीब असहाबी जे खच्चीअ जे लठ ते हथ फेराइनि त उहा खच्ची बत्ती बिजली वांगुरु रोशन बणजी वञे दसो यारो ई दुनिया ते इवें अग के कर दिखाया होवे कमर टुकड़े इशारे ना जे उंगुल हिक लगा देवे दसो यारो ही दुनिया ते इवें के कर दिखाया होवे कमर टुकड़े इशारे ना कमर टुकड़े इशारे ना जे अंगुल हिक लगा देवे महज तसियां ते बुखियां को रजावण कम मोहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को वसावण कम मोहम्मद दा असा को ख्वाजा अब्दुल गफार साईं कौसर पिलावण कम मोहम्मद दा सबब केड़े कनो दुनिया ते आवण कम मोहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को वसावण कम मोहम्मद दा चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह सही मुस्लिम में हदीस आ हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त सिरना मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े ॾींहं असां मदीने वारे सां गॾु सैर सफ़र में वञूं पिया भाग थे हिननि असाबनि जा जेके दिलबर नबी सां गॾु पिया हलनि हाँ हबीबन सां गॾु हलूं पिया हता नज़लना वादियन अफ अफ यह तांजो मदीने वारा साईं हिक अहिड़ी वादी में आया जेका खुलियो मैदान हुयो मुंहिंजे महबूबन करीमन खे हाजत जी जरूरत पई पेशाब करण जी जरूरत पई हाने मैदान पट्टू हुजे हजरत जाबिर तो चवे त मदीने वारे साईं परे हिकड़ा वण ॾिठा उन्हनि वणनि खे सॾु कयूं हेॾे अचो पर्दो ठाहियो त मां मुहम्मद पंहिंजी हाजत पूरी कयां हबीबन जो सॾु मिलियो त वण पाड़ा पटजी पिया कुटंदा झूमंदा झूटंदा हुजूर जे सॾ ते लबैक या रसूल अल्लाह चवंदा हाज़िर थी विया मुझे मुहम्मद जे सॾ ते अदा झुकी झुकी वण भी आ सजदा कंदा मुझे नबी जे ओ सॾ ते अदा झुकी झुकी वण भी आ सजदा कंदा हाँ मुला चए नबी असा वांगुरु सॾ ते ज़ाल बि नथी अचेसि पुट बि चयो नथो मञेसि
हाँ जंहिंजी ज़ाल बि हुनजो चयो नथी मञे वो भी चए तो नबी असां वांगुरु हुयो पर हेॾे निहार हज़रत जाबिर तो चवे हबीबन जो इशारो थियो त वण पाड़ा पटजी झूमंदा झूटंदा आया सोने हबीब जे चौधारी इए टारियूं झुकाए पल वेड़ो ठाहे पर्दो करे बीठा मुझे महबूब पंजी हाजत पूरी कई ऐं इशारो ॾिनो त वण हाणे मोटी वञो त वण वरी झूमंदा झूटंदा वरी साॻियुनि साॻियुनि जायुनि ते वञी बीठा आहे मुझे नबी जो कमाल आहे मुझे सोने हबीब जो शान चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अबू राफे नाले हिकिड़ो माण्हू हुयो जेको मदीने वारे साईं जी गिला कंदो हुयो रब के दोज़ख त ठाहियो आहे उन में दोज़ख खे भरींदो न बेअदब उन दौर में भी हुया बेअदब हाणे बेअदब जिते इश्क वारा लख हूंदा उते बेअदब भी हूंदा जेकॾहिं ऊंदहि न थिए त ॾींहं जो क़दुरु कीअं थिए बीमारी न अचे त सिहत जो क़दुरु कीअं थिए हाँ जेकॾहिं माण्हू मिसकीन न थिए त शाहूकारी जो क़दुरु कीअं थिए जेकॾहिं पैसा खुटी न वञनि त पैसनि हुजण जो क़दुरु कीअं थिए जेकॾहिं ये मरदूद ये मुनाफिक ये बेअदब ये गिलाखोर न हुजनि त आशिकनि जे शान जी ख़बर कीअं पवे जे मीलाद खां रोकण वारा न हुजनि त मीलाद वारा ज़ाहिर कीअं थियनि रोकण वारा रोकींदा पर इश्क वारा संदरा ॿधी निकिरी हाँ अबू राफे हुयो कान युज़िन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे दिल पर मोहम्मद के ईज़ाईंदो हुयो गिला कंदो हो घट वध गालियूं कंदो हो पो हजरत अब्दुल्ला बिन उतैक नाले आशिका चई त इन मुनाफिक जो सिर कलम कबो हाँ खस कम जहान पाक खस कम जहान पाक बेअदब मरे त जहान पाक थी वञे हजरत अब्दुल्ला बिन उतैक निकतो आ मुंहिंजा दोस्तो उन माण्हू खे उन बेअदब खे वञी उफट मारी पर उन लड़ाई में हजरत अब्दुल्ला बिन उतैक जी पंहिंजी टंग बि भॼी पई पंहिंजी टंग भगाई भञाई पर मुनाफिक जो सिर हाँ मुंहिंजा दोस्तो चए तो फंतहैतु इलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फहदस्तु पो मोटी हबीबन करीमन वट आयुस सारी गाल करे बुधायम या रसूल अल्लाह हिय मुनाफिक जो सिर कटे आयो या पर मुंहिंजी टंग बि भॼी पई आ फकाल अली उबसुत रिजलक हबीबन फरमायो त पंहिंजी टंग सिधी कर फबसत रिजली पो मूं पंहिंजो पेर सिधो कयो टंग विछायम फमसहा फकअन्नहा लम इश्तकहा क़त जेरी मल महबूब हथ मुबारक फेरायो चेतो खुदा जो कसम फकअन्नहा लम अश्तकहा क़त जणो कॾहिं बि मूंखे को सूर थियो ई न हो ॼण टंग भॻी ई न हुई
न के कुंभर वट वियो, न को पट्टा चाढ़ाई, न को तखड़ू बधई, दिलबर नबी जा हथ लगी व्या। च महबूब जा हथ लगी व्या। रब करे ये हथ असा के भी नसीब थियन। आमीन चो आमीन। जिन मदीने वारो साईं शफकत वारो के हथ रखे, महबूब जो मुबारक हथ नसीब थी वजे तो दुनिया भी उन्हें जी, आखिरत भी उन्हें जी। सुभान अल्लाह। हजरत अमीर बिन आस रजी अल्लाह तआला नु बीमार थी पियो। जब एड़ी बीमारी थी पई जो खट ता उथी न पियो सगा, खट ते पियो आया। महबूबन करीमन के जो खबर पई तो मुझो आशिक बीमार आ तो मदीने वारो पान पुछना चे तो जिनी मल हुजूर मुझे कमरे में आया तो उठण चाहे मैं तैयार आयो आ उठा यार यंगण ते मुझे आयो के ही कया मेहमानी वो ओ के ही कया मेहमानी अला ला ला यार यंगण ते वो मुझे आयो। जो उथण जी कोशिश कय में पर बीमारी कमजोरी नकाहत उथी न सघियुसि। केतरन महीनन का खट ते पियो हुयुसि। हबीबन इशारो दिनो त सुम 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 उथ न तकलीफ न दे पान के। हुजूर वेझो आया ऐं हीअ अचे मुझे छाती ते हथ रखियो। मुझे मुस्तफा जो हथ लगो चे तो खुदा जो कसम हबीबन जो हथ लगण सा मुझो सीनो ठरी पियो। दिल के सीने के तस्कीन राहत फरहत मिली वई जण के मुखे का बीमारी हुई कान। हथ लगंदो वियो उथी वेही रहियुसि। न दर्द न तप न तो न बीमारी न बुखार। चंगो भलो ॼण को मूं बहानो पे कयो त बीमार आया। अरे मां त चंगो भलो आया। चे तो खुदा जो कसम त पूरी जिंदगी वा सीने मां राहत लज्जत थधाण कदे खत्म न थी। जिते महबूब हथ लगायो सारी जिंदगी उन जाए ता मुश्क जी खुशबू ईंदी हुई। हाँ समझो कौन था जा मुझी बोली जेके समझ में आई छो चवे सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या ये न दिल सा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मुझा सोना हबीब हिजरत जे सफर में हुया। इन सफर में सैयदना सिद्दीक अकबर दिलबर नबी जो रफीक हुयो। प्यारे नबी जो प्यारो साथी सैयदना सिद्दीक अकबर। गार जो साथी बाजार जो साथी प्यारे नबी जो
प्यारो प्यारे नबी जो प्यारो हम सफर सैयदना सिद्दीक़ अकबर। हलंदे हलंदे सोना हबीब उम्मे महबद जे खेमे खां गुजरिया। उम्मे महबद मक्के ऐं मदीने जे रस्ते में, रस्ते जे पासड़े में उन माई जो खेमो लगल हुयो। हीन मर्र बिहा तलब लबना। हबीब जेॾीमहिल उन जे खेमे खां गुज़रिया, अबू बकर खे चयूं त अबू बकर वञ इन माई कुराड़ी खां पुछीस को खीर हुजे त असांखे पंहिंजे मुल्ह ते ॾे या मुसाफ़िर समझी असांजी मेज़बानी करे। वञी चवीस त खीर हुजेस औ लहमन यश्तरौनहु, या उन वटि को गोश्त हुजे ताज़ो या सुकल गोश्त। अरब सुकाए रखंदा, जे सुकल गोश्त हुजे त असां ख़रीद कयूंसि। फलम यजदू इंदहा शैअन क़त, पर माई वटि उन महिल का बि खाधे जी शइ मौजूद न हुई। माई चयो ए मेहमानो तव्हांजी मेज़बानियूं अखियुनि सां कयां हा, पर हींअर मूं वटि घर में खाधे जी का बि शइ मौजूद न आहे। पो फनज़र इला शातिन फी किसरिल खैमते खल्लफहल जहद अनिल गनम। हिकड़ी अभरी फंडी बकरी हुई जेका हलण खां आजिज़ हुई, उहा धड़ सां चरण न निकती, आजिज़ी जे करे बीमार हुई ऐं अभरी हुई, डुबरी हुई। उहा खेमे जे कुंडड़ी में वेठल हुई। जेॾीमहिल महबूब जी नज़र उन फंडी उन हीणी बकरी ते पई आ, हबीबन फरमायो अबू बकर चईसि तुंहिंजी बकरी जो बीठी आ, इन मां खीर ॾोहंदासीं। माई चवण लगी त अब्बा ओ सोणी सूरत वारा, ये बकरी अभरिया डुबरिया हीणिया फंडिया हलण खां आजिज़ा, ही घर में खेमे जे कुंड में पईया, ही अभरिया। अबू बकर तो चवे त अम्मा अभरन खे त नवाज़ण वारो मुंहिंजो नबी। ओ सजण तू सदाई नवाज़ी निमाणियूं, ओ सजण तू सदाई नवाज़ी निमाणियूं। जे अभरियूं उसारियूं जे ऐब निहाणियूं, सजण तू संभारी सजण तू सदाई नवाज़ी निमाणियूं। ओ सजण तू सदाई नवाज़ी निमाणियूं। मुंहिंजा दोस्तो महबूबन जी नज़र हमेशह पंहिंजे गरीब गदलन गुलामन ते हूंदी। आबिदन के पंहिंजी इबादत जो नाज़ हूंदो आ, ज़ाहिदन के पंहिंजे ज़ुहद जो नाज़ हूंदो, मुजाहिदन के पंहिंजे जुहद जो आसरो हूंदो आ। पर मूं जहिड़ा गदला गुनहगार अबरा निकम्मा नालाइक न इल्म न अमल न सूरत न सीरत,
जिंजा पांद गुनाहन में मेरड़ा हुजन जन जो दफ्तर गुनाहन में कारो हुजे जन जा अमल जन जा किरदार चंगा न हुजन पर मदीने वारो साईं पंजे अभरन गरीबन गुलामन ताब नजरे करम हटाई दो नाहे ओ सजन तू सदाई नवाजी निमाणियो है सजन तू सदाई नवाजी निमाणियो असूरियो अयाणियो जेके ऐबने हाणियो सजन तू सदाई नवाजी निमाणियो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जिनको कोई न देखे उनको तू चा देखी ओ जो दो जग दे विच ठंदा है मिस्कीन गरीब आ झोली झली खैरात मोहब्बत मंगदा है सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह नाम खुदा मेरे ऐब न फोली नाम खुदा मेरे ऐब न फोली करी करम गरीब नवाजा लख दरवाजे छोड़ के मदनी मैं ता पकड़ में तेरा दरवाजा एक मौज तू साड़ी मजबूर किता वल जख्म रयान तू ताजा गुलाम फरीदा रब करम करे मेरा पड़े भी मोहम्मद जनाजा रब करे चल मदीने वारे जाओ कुर्ब वारा हथ असा के भी नसीब महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो धारिया त थिया दुश्मन पंहिंजन भी ज़ायो तुझी तांग में तड़े पाथो कर मिठड़ा मेरे नजर तुझी तांग में तड़े पाथो कर मिठड़ा मेरे नजर तो कदे सखी के खाली न वरायो तो कदे सखी के खाली न वरायो
हिन दुखने अंदर डुसकी रोई रात बिहानिया इन दुखने अंदर डुसकी रोई रात बिहानिया आज जखेई जान में के को न घटायो महबूब कयो वार ओ मुंजा दोस्तो अभरन जे मथा हीणन जे मथा निकमन नालायकन जे मथा जने महबूब जा कर्म वारा हथ लगंदा आहिन त उन्हनि जूं बि मुक़द्दर सवार जी वेंदा आहिनि मुंजा दोस्तो हबीब फरमाइन था अबू बकर या फंडी बकरी मुझे वेझो जेरी मल मुझे महबूब करीम ने उन औरत के फरमायो अताज़नीन ली अन अहल बहा ओ उम्मे महबद छा मुखे इजाजत दींदी त तुझी फंडी बकरी मां खीर टुआ फकालत बेअबी अंत व उम्मी इन रअयत बिहा हलबन चवण लगी त ए सुणी सूरत वारा मुझो अब्बो मुझी अम्मा तो ता घोर जे तव्हां के इन फंडीअ में खीर नजर अचे तो त भली दो मुझे दिल पर मोहम्मद करीम फदा बिशअत फआतकलहा वो मदीने वारे साईं उन फंडी बकरी के पंजे वेझो कयो हाय 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 लख दुनिया जा गौस कुतुब एक पासे ने बकरी जो शान एक पासे हां मदीने वारे साईं उन बकरी के पंजे करीब कयो पो उन ते पंजे शफकत जा हथ फेरायूं व मसह तरहा उन जे ओह ते पंजो हथ मुबारक फेरायूं फदरत वजतरत पो ओह खीर सा भरजी आयो उन जा थण संघोइजी आया हबीबन पान डुहण शुरू कयो वदाब इना इन पो महबूबन थाव घुरायो उन थाव में डोंदा विया फहलब हत्ता मलहू डोंदा विया तां जो थाव भरजी वियो वसकल कौम हत्ता रवो वो सब कौम जेका भी हुई सभिनी पीतो पर खीर ओतरो जो ओतरो यो सुम शरब आखिरहुम पो मदीने वारे साईं सभिनी का पछाड़ी में पान पीतो सुभान अल्लाह मुझा दोस्तो मदीने वारे साईं वरीब उन बकरी के ॾुधो पो फरमायूं त हाणे हिन के मालिकाणी जे हवाले कयोसि बकरी उन्हें जे हवाले करे हुजूर अगते हलिया विया फजा अबू मअबदिन फलम्मा रअलबन काल मा हाज़ा या उम्म मअबद जेमल शाम थी त उम्मे मअबद जो मुड़सु आयो त खीर घर में ॾिठई पुछण लगो त ओ घर वारी ही खीर छाजो आ अन्ना लके हाज़ा वशअत आज़िबुन हियालुन हे ताज़ो ताज़ो खीर छाजो आ हालांकि असांजी बकरी त जेका हुई डुबरी हुई बकरी त बिना खीर वारी फंडी हुई फकालत ला वल्लाहि इल्ला अन्नहु मर्र बिना रजुलुन मुबारक ओ
मुंहिंजा घर वारा अॼु असांजे अंगण खां हिकिड़ो बरकतुनि वारो जवान गुज़रियो हुयो। ओ मुंहिंजा घर वारा अॼु हिकिड़ो अहिड़ो जवान तो गुज़रियो जंहिंजी सूरत ॾाढी सुहिणी हुई, जंहिंजूं अखियूं सुरमेनाक हुयूं, जंहिंजो आवाज़ मिठो हुयो, जिते पेर पियो रखे उते सुकल ज़मीन साई पई थी वञे। जेॾीमहिल हले पियो त उनजे हलण जहिड़ो सुहिणो कंहिंजो हलण न हुयो। जे ॻाल्हाए पियो त उनजे ॻाल्हाइण जहिड़ो कंहिंजो सुहिणो ॻाल्हाइण न हुयो। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इएं गुलनि में गुलाब न। ओ जाने जाना जगन में तुझो जवाब नाहे, मिठा तुमाही मलीह आई, सखा में सिज खां सजी आई। सवाली खाली छॾियो हुजे तो इएं लिखियो कंहिं किताब नाहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो में महबद ॻाल्हियूं चवण लगी। अबू महबद पियो चवे त ओ घर वारी जेके ओ साफ़ थी ॿुधाई, जेकी पार ऐं निशानियूं थी दी, इहे त मिठे मोहम्मद करीम जूं। हाँ आहे न मुंहिंजो सुहिणो शान वारो। हाँ 12 रबीउल अव्वल ते उहो सुहिणो हबीब आयो। हाँ वो खुशी मल्हायूं या न मल्हायूं? पुट तो ॼमई गिगरो सिंगरो त बि उनजी खुशी तो मल्हायूं। छा मूंखे पुट ॼाओ? हाँ खुशी तो मल्हाई, मेरे को बचड़ा पैदा थिया है, मिठाइयां पिया विरहावी, खुशियां पिया करी तो मेरे को पुटड़ा ॼावाए। अरे खुशी त उन ते कर जो सॼी दुनिया जा पुट कुर्बान कजन मिठे मोहम्मद करीम। हाँ उन महबूब जे अचण जी खुशी मल्हाए भी कोन मल्हाईंदव? मल्हाईंदव? हाँ महबूब जे मीलाद जी खुशी मल्हाइण वारा तो तुंहिंजे लाइ दुनिया में भी भलाई, तुंहिंजे लाइ आखिरत में। हाँ भला जे मीलाद मल्हाए नथो सघी त मीलाद में शरीक तो थी न। खा त अची सही न। अॼु हिते खा, 12 जी रात वरी मीलाद हली करमपुर में खाई, रात वरी गचेरे वारे रोड ते थई मोरे में, गचेरे रोड ते मोहम्मदी मस्जिद में रात मीलाद आ। मां भी हूंदुसि इंशाअल्लाह। 100 जलसा हिन मीलाद में 100। महबूब जी सिफत पिया ॻाईंदासीं। आशिकन जा सीना पिया ठरंदा, मुनाफिक पिया ॿरंदा, साड़ोला पिया सड़ंदा, आशिकन जा सीना पिया ठरंदा, मोहब्बत वारन जा हियांव पिया ठरंदा। सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो, सरदार सब जगन जो खुशियों मल्हायो मोमिन, मीलाद सब मल्हायो। गुलशन में गुल टिड़ी पिया, बरथर लगी बहारी, मोरन ते गीत गाया जंहिं वक्त जाम जायो।
मोरन ते गीत गाया, मोरन ते गीत गाया, मोरन ते मिलाद मल्हाइबो ऐं महबूब जो चयो बि मञिबो। हबीबन जो हुक्म बि वमा आता कुमुर रसूल फखुदू, जेको रसूल तव्हांखे ॾिए इहो वठो, जीअं चवेव तीअं कयो, जेको हुक्म ॾिए उन ते अमल कयो। वमा नहाकुम अनहु फंतहु, जन ॻाल्हियुनि खां मुंहिंजो महबूब तव्हांखे रोके त रुकिजी वञो। महबूब चवे हीअं कयो त कंदासीं, महबूब रोके त हीअं न कयो त चओ चओ ॻाल्हायो मोहब्बत सां। मदीने वारो चवे निमाज़ पढ़ो त महबूब चवे ॾाढ़ी रखो त मदीने वारो साईं फरमाए त तव्हां निमाज़ जमायत सां पढ़ो, ॾंदण ॾियो, अल्लाह जो ज़िक्र कयो, क़ुरान जो दौर पढ़ो। ऐं मदीने वारो साईं फरमाए त चोरी न कयो, नशो न कयो, भंग न वापरायो, ज़िना न कयो, शराब न पियो, गुनाहनि जा कम न कयो। पोइ छा कंदव? फर्मा बरदारी या बेफरमानी? पक था चओ, पक था चओ, फर्मा बरदारी कंदव? हाणे हिकिड़ी दावत बि ॾियांव। हाँ इंशाअल्लाह हिन ई महीने जी 24 शरीफ जी रात फजलाबाद मातली मुझे महबूब मोहम्मद करीम जो मिलाद भी आहे त सोने मुर्शिद फजलाबादी जो उर्स पाक भी। मियां जा मशहूरी चवंदा आहिनि त मियां जी बेहजी लगी आहे, बेहजी बेहजी। त मदीने वारे साईं जो मिलाद बि, मुर्शिदन जो उर्स बि त बेहजी थी वई न असांजे लाइ। अचबो सीअ छा कंदा? आशिकनि खे सीअ छा कंदा? घणो सीउ लॻेव त हिन झंडे वारे जो कोट फुरे वठिजोसि। वे वेठ हाँ फुरजोसि न ॾींदो पाण ख़ुशी सां सखी मुड़सा। हाँ जी पीर जो मुरीद आहे, साल जो मुरीद आहे। समझो था? मदीने वारे साईं जी मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधबियूं ऐं इन पाक महफ़िल में शरीक थिबो। इंशा अल्लाह ताला उर्स मुबारक थींदो, ख़त्म शरीफ थींदो, जेकी कुरान पढ़ियल आयो से ख़त्म कढी अची। हाफ़िज़न के जमायत जा जेकी भी फ़कीर मदरसन वारा सभिनी के गुजारिश कयां थो त कुल शरीफ ख़त्मा दुरूद ऐं पंहिंजो साईं मुंहिंजा यासीन शरीफ ये पढ़ी ऐं इहो खणी तोहफ़ो नज़रानो खणी अचबो। मातली शरीफ में 23 ते सवेल पहुची वञो। ठीक आ? या मोहम्मदी महफिल असुल न घुसाइजो। हाँ ओ मुझा पिरी प्यारा मदीने वारे साईं जो जे सच्चो आशिक आहीं त मुझे महबूब जो फर्मा बरदार थी, हुजूर जो इत्तबा कर, सुन्नत शरीयत ते अमल कर, गुनाहन बुरायुनि बेफरमानियुनि खां रुकजी वञ, पोइ तुंहिंजी दुनिया भी कामयाब, तुंहिंजी आखिरत भी कामयाब। अल्लाह ताला मुझो चवण तवां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंजूर फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। वेही वेही दुआ ॿुधो पोइ थो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा, कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा।
हिन आस्थाने के क़यामत ताईं आबाद रखजा। ए मुंहिंजा मौला दिलबर आबाद के क़यामत ताईं आबाद रखजा। फजलाबाद के क़यामत ताईं आबाद रखजा। करम आबाद के, करमपुर शरीफ के, दरबार महबूब इलाही के, दरबार सालियाबाद के क़यामत ताईं आबाद रखजा। हे मुहम्मदी महफिलूं कायम ऐं दायम हुजन। ये मुंहिंजा मौला असांखे मदीने वारे साईं जे दर जी गुलामी नसीब कर। हुजूर जे गुलामी में जियार, गुलामी में मौत नसीब कर। ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। ये मुंहिंजा करीम रब हिननि अखियुनि सां मदीने वारे जो जलवो ॾेखार। हुजूर जो दीदार नसीब कर। हिन सारी जमात के मदीने वारे साईं जो दीदार नसीब कर। मुंहिंजा मौला जहिड़ा तेड़ा गरा गदला गुनहगार तुंहिंजा आहियूं, तुंहिंजे नबी जा उम्मती आहियूं। ये मुंहिंजा मौला असां तां बाझ जो बुढ़ो न लाहिजां, असां तां पनाह जो पर्दो न हटाइजां। ये मुंहिंजा मौला असांजा ऐब न उघाड़जां, असांखे हिक जेॾनि में शर्मसार न कजां। ये मुंहिंजा मौला असांजे ऐबनि जे मथां पनाह जो पर्दो रखजां। ये मुंहिंजा मौला, ये मुंहिंजा मौला दुनिया जी ज़िल्लतुनि खां बचाइजां, आख़िरत जी रुसवायुनि खां बचाइजां। ये मुंहिंजा मौला कुशादी रोज़ी ॾे, ईमान कामिल ॾे, यकीन सादिक ॾे। ये मुंहिंजा मौला ज़िंदगी पंहिंजे फर्मा बरदारी वारी नसीब कर। ये मुंहिंजा मौला सब्र ॾे, शुक्र ॾे, इबादत जी तौफीक ॾे, पंहिंजे दर ते झुकण जी सआदत ॾे, मदीने वारे साईं जो इश्क ॾे, हुजूर जे दर जी गुलामी ॾे। ये मुंहिंजा मौला पराई मोहताजी खां बचा, कुशादी रोज़ी ॾे। ये मुंहिंजा मौला जेकॾहिं रुपया ॾिना अथई त उन्हनि खे हज़ार बणाए ॾे। जे मुंहिंजा मौला जेको दीन ॾिनो अथई उन में इज़ाफ़ो करे ॾे, जेका दुनिया ॾिनी अथई उन में कुशादगी ऐं बरकत अता करे ॾे। ये मुंहिंजा मौला हिन सभिनी बचड़नि जी तोखे पारत हुजे, हिन सारी जमात फ़कीरनि फ़कीराणियुनि जी तोखे पारत हुजे। ये मुंहिंजा मौला सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा, पराई मोहताजी खां हिन जमात खे महफूज़ कर। ये मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब। इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद।